जी बिल्कुल, फैज़गंज ताल के जे अंदर जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि जे बहाली जे लाइ जे ॻोठनि में पाणी बीठल आहे, उन जे लाइ लगातार जेको आहे सो हिकिड़ी पाकिस्तान ग्रेटर अलायंस जे तरफ़ां बुख हड़ताल शुरू कई वई आहे। उन बुख हड़ताल खे ते अॼु SUP जो मरकज़ी जेको सरबराह आहे साईं ज़ैन शाह पिणु मौजूदु आहे। उते मौजूदु जेके ॿिया माण्हू आहिनि, आबादगार आहिनि ऐं साईं ज़ैन शाह सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त उनजो छा चवणु आहे। अॼु बि 3 महीननि खां पोइ बि लखें एकड़ ज़मीन सॼी सिंध जी हींअर आबादी लाइक़ु न आहे। उते पाणी बीठो आहे। हीअ त ख़ैरपुर ज़िलो आहे, पर ॿियनि ज़िलनि में बि वञां पियो, उन्हनि जी इहा तबाही आहे। अञा बि हज़ारें ॻोठ आहिनि जेके अञा पंहिंजी जाइनि ते अञा माण्हू वेठा कोन्हनि पंहिंजनि घरनि में। उहे ई मुतालबा आहिनि जेके कल्ह बि असां ॿुधाया। असां पुरज़म आहियूं ऐं रोज़ बरोज़ असांजा मुतासिरीन जेके आहिनि, आबादगार आहिनि, उहे पुरज़म आहिनि। इंशाअल्लाह ताला असां भरपूर तरीक़े सां हिन जिदोजहद में, ऐं मूंखे यकीन आहे त असां पाणी कढाए पोइ उथंदासीं। असां वटि ॿियो रस्तो कोन्हे को, असां ॿियनि खे बि तकलीफ़ आज़ार नथा ॾियणु चाहियूं। उहा तकलीफ़ असां ख़ुदि बर्दाश्त था सोसाइटी ऐं हितां जा मुतासिर जेके आबादगार आहिनि ऐं ॻोठाणा आहिनि, उन्हनि उहे सभु हिते वेठा आहिनि कल्ह खां वठी। पर बदकिस्मती आहे त कल्ह खां वठी को बि इंतिज़ामी अमलदार हिन वक़्त ताईं को बि लड़ी न आयो आहे। असांजी घुर आहे फेडरल गवर्नमेंट खां त इमीजिएटली असांजो समूरो पाणी जेको बि ज़िले ख़ैरपुर जी पुछड़ी वारे तालुके फैज़गंज में मौजूदु आहे, जंहिंमें घर बि माण्हुनि जा तबाह थिया आहिनि, ज़रई ज़मीनूं ऐं समूरी मईशत तहस नहस थी वई आहे। माण्हू रोडनि ते अची चुका आहिनि। उन सूरत में उन समूरे पाणी खे उहो दुरुस्त दग, जेको फितरी दग, जेको नेचुरल दग हुजे, उन नेचुरल दग सां पाणी जी जेका रवानगी हुजे उहा उनखे उन दुरुस्त दग सां लॻाइनि, न त ॿी सूरत में अहिड़े क़िस्म जा एहतियात। अमर शर KTN न्यूज़ फैज़गंज।